गीता में भगवान चवंता है अर्जुन जॾहिं कोई मुंहिंजो भक्त पक्को इरादो कंदो आहे न त हिन जीवन में हाणे मां केवल भक्ति कंदुमि, कोई पाप न कंदुमि, कोई गलत कम न कंदुमि, मां निरंतर मुंहिंजे जीवन जो लक्ष्य भक्ति करण आहे। हा पोइ त भगवान चवनि था उहो ओॾी महिल ई साधु बणिजे। थोड़ो ध्यान ते जो भगवान कृष्ण जे गीता जे वाणीअ ॾे। घणा माण्हू गीता पढ़ंदा आहिनि, थोड़ो त मथे कयो पंहिंजो। त लाइट ये सॼी असांखे थी वीचारी, तव्हांखे ठीक सां ॾिसी नथा सघूं असां। हा घणा माण्हू गीता पढ़ंदा आहिनि, भगवत गीता ओरिजिनल। हा हथ मथे कयो। केॾा घटि माण्हू, ॾिसो कुछ ई माण्हू, एॾी संगत में 2-4 माण्हू, 5-8 माण्हू। गीता चाहियो त तव्हां रोज 3 घंटे में पूरी गीता पढ़ी था सघो। अरे भाई मुसलमाननि खे 5 वक्त नमाज अदा करणी पवंदी आहे। सिख जेके हूंदा आहिनि जपजी साहिब, रहराज साहिब, सुखमनी साहिब 5 शब्द पढ़ंदा आहिनि। ईसाई जेके हूंदा आहिनि रोज वञी करे पंहिंजी चर्च में वञी करे प्रेयर कंदा आहिनि। हिकिड़ा असांखे गीता जो ई पतो कोन्हे, अंग्रेज पढ़ी काथे पहुची आहे। चओ हरे राम। गीता पढ़ंदो तव्हांखे कॾहिं बि ईअं न लॻंदो त कृष्ण भगवान अर्जुन सां था ॻाल्हाइनि, तव्हांखे ईअं लॻंदो भगवान कृष्ण मूंसां ई ॻाल्हाए रहिया। ख़बर अथव भगवान चवनि था हे अर्जुन अगर कोई पक्को इरादो करे कि मां भक्ति कंदुमि उहो ओॾी महिल ई संत बणिजी वियो। न हिकिड़ी माला सटकाई उन, न कोई उन हवन कयो, न यज्ञ कयो, संत कीअं बणिजी वियो? भगवान चवनि था इन इरादे जे करे कि उन पक्को इरादो कयो आहे। ऐं छा मिलंदो उनखे? शश्व शांति निगच्छति कौन्तेय प्रति जानी न में भक्त प्रणश्यति। भगवान चवनि था हे अर्जुन इहा प्रतिज्ञा आहे, मुंहिंजे भक्त जो कॾहिं विनाश न थींदो। उनखे उहा ई शांति मिलंदी जेकी मूंखे आहे। ॾिसो हाणे ॿुधायो 1 मिंट में कोई चाहे त संत बणिजी वञे, पर कोई कलेजो त रखे। हाँ कोई अहिड़ो वीर त हुजे, बहादुर त हुजे भाई। चओ हरे राम। केवल कपड़ा पाइण सां माण्हू संत न थींदो आहे भाई। हाँ वेश बदलण सां, घर छॾण सां कोई संत न थींदो। यानी इच्छाउनि जो त्याग थी वञे, काई कामना न हुजे, उहो संत आहे। चओ हरे राम। रोज गीता पढ़ो। आहा उन जो खाइण भी भक्ति आहे, उन जो जल पीअण भी भक्ति। वो सुम्ही पए त उहा भी भक्ति। महाराज गोपी चवनि थियूं असां जेको निंड कंदी आहियूं न इहो कृष्ण जी दंडवत प्रणाम आहे। असां जेको घुमूं फिरूं थियूं न इहे कृष्ण जी परिक्रमा आहे। असां जेकी हिकु सांस थी खणूं इहो हर सांस में कृष्ण जो सुमरन आहे।